अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से हुजूर जे आशिकन जा चप चुरन बाकन ते मयार कानी। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़ में कौनो मका को सजाया गया। तो हशर का मुझे क्या डरे कासिम, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनके कदमों में जन्नत सजाई गई। सुभान अल्लाह। डरिया चैतो बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की। हुई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। चैतो कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी। खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। तो मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। अज 1 मई 2026 मस्जिद अल्लाह वाली मदरसा ताजुल उलूम शाहबाज कॉलोनी घोटकी में पंहिंजे प्यारे मोहसिन प्यारे भा हज़रत साईं मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोही जी हुकुम जी तामील कंदे तवां दोस्तन जी ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। ऐं वरी स्टेज ते बुजुर्ग हस्ती आलिम बाअमल हज़रत मौलाना साईं मोहम्मद इसहाक लगारी साहब भी मौजूद हैं। दुआ है त अल्लाह ताला इन्हनि बुजुर्गन जो सायो ता क़यामत ताईं असां खे अता फरमाए। आमीन चओ। ऐं मां मदीने वारे मुहम्मद करीम जे आशिकन खे मिठे मुहम्मद जी वाखाण ॿुधाइण आयो हां। जंहिं नबीअ जे सदके घोटकी वारा रब जहान पे ठाहियो आहे उहो मुहम्मद असां खे मिलियो आहे। चओ न सुभान अल्लाह। दुनिया तोखे भुलाईंदी आहे। ए वहाबी हिन देवबंदी हिन हुजूर खे न मञींदा हिन। जेको हुजूर खे न मञे उन ते लख लानत हुजनि। असां मिठे मुहम्मद जा दीवाना। केड़ा केड़ा मदीने जे मीर जा दीवाना हो हथ मथे खणी ऐलान कयो। असां पाक मुहम्मद अरबी जा दीवाना। चओ न सुभान अल्लाह। वो मान छू न चवां की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं।
जे तो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का। जे तो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। नबी जी गुलामी कोने से जन्नत वञण जो आसरो न करे। घोटकी जा वाणिया हिंदू माड़े चा कोली जन्नत में न वींदा, जन्नत में मिठे मोहम्मद के कलमे पढ़ण वारा वींदा। बुधी छड़ो क़यामत में सब नबी जन्नत दे वींदा, सब नबियन सा पंहिंजो उम्मतूं गड। चओ न सुभान अल्लाह। कैसा 5 कैसा 10 कैसा 15 कैसा 20 कैसा 70 71, पर को एड़ो नबी भी होंदो कैसा एक भी कलमे पढ़ण वारो न होंदो, अकेलो जन्नत दे वींदो होंदो। उन नबी जे दिल में शान गुजरंदो होंदो। असा जो सहणो मोहम्मद लखन में करोड़न में अरबन में खरबन में होंदो। जाडे तकींदो पंहिंजी उम्मत नजर ईंदे, साजे भी उम्मत खाबे भी अग्यां भी पोयों भी उम्मत पर मुझो महबूब नबी मुझो दिलबर नबी उम्मत के दिसी केडो न खुश थींदो हलंदो। ओ मां छो न चवां बागे जन्नत में मोहम्मद। सुभान अल्लाह, ढरिया लगे तो थका बैठा। बागे जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। अल्लाह न मदीने वारे मोहम्मद मीर सा सच्ची मोहब्बत नसीब करे, आमीन। त चओ जे नबी के घोटकी वारन न सुञातो त शाथी पियो, पर असांजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थरन भी सुञातो आ। असांजे मिठे मोहम्मद अरबी के जंग जे बलाउन सुञातो, मुझे महबूब नबी के जिन सुञातो। नंजा रब बेड़ा ही पार करे छड़िया। एक दफे अबू जहल मदीने जे मीर मिठे मोहम्मद अरबी जी खिदमत में आयो। अर्ज करे तो सोहणा मां तो मोहम्मद दे कलमो पढ़ा, पर जे एकड़ो सवाल कयाई तो जे पूरो कंदे त कलमो पढ़ंदम। साईं फरमाया अबू जहल सवाल कर, केड़ो सवाल थी? जैसे कुर्बान वञा तवा पंजे जंगल जे अंदर कहीं भी सहाबी के मोकलियो, तवा जे सलामन ते जेको भी जंग जो जानवर अचे मां तो ते कलमो पढ़ी मुसलमान थींदो। अबू जहल के केड़ो पतो ते नबियन जो सरदार आ। चओ न सुभान अल्लाह। ए कायनात जला रहमत बणगी आयो आ। जे मिठे मोहम्मद करीम के इंसान न सुञातो पर जानवरन भी सुञातो। जे पाक मोहम्मद मीर के घोटकी वारा तू मान सुञातो त छाती पियो। जे दिलबर के हरणी भी सुञातो थई। चओ न सुभान अल्लाह। जे पाक मोहम्मद करीम के सुकल खज जे बुंड सुञातो, वो मिठो मोहम्मद असा जो नबी, वो सहणन जो सरदार असा जो महबूब, जेको सभनी को शान में मथे आ। वो मां छो न चवां कायनात कया कठे तभी मुझो मोहम्मद मथे मथे। तहां जी बैटरी लगे तो लो थी वई है। सुभान अल्लाह, ॾाढा नथा कयो। कायनात कया कठे तभी मुझो मोहम्मद मथे मथे। जे तो हिरस जी पवन हुरा परियूं छड़ो नीण खणी तके तभी मुझो मोहम्मद मथे मथे। जे तो सारी दुनिया जे यूसुफ थी पवे तभी मुझो मोहम्मद मथे मथे। रब भी चवे तो वरफाना लका जिक्र कला फरमाए तो मुझा हबीब मुझा मिठड़ा मोहम्मद अरबी तो जो जिक्र के एडो मथे को थम एडो मथे को थम। जिते मां अल्लाह जो नालो हुंदो ते तो मोहम्मद मुस्तफा जो नालो भी हुंदो। अज घोटकीअ में अल्लाह जो नालो आ तो उन मदीने वारे मोहम्मद करीम जो नालो भी आहे। अज आजान में मुअज्जिन नालो वठंदो अल्लाह जो, त गॾु उन जे महबूब मोहम्मद जो नालो भी वठंदो। ये तकबीर में अल्लाह जो नालो त गॾु मिठे मोहम्मद जो नालो भी वठंदो। चओ न सुभान अल्लाह। वो मन छो न चवां तकबीर में कलमे में अज़ानों में। सुभान अल्लाह, ढरिया यार। तकबीर में कलमे में अज़ानों में नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। जैथो फरमा गए थे आदम नबी कि मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तूबा पे मिला नाम मोहम्मद। जैथो और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो, जा गई तन में
जब लिया नामे मोहम्मद। सुभान अल्लाह ढरिया यार। अज मां मिठे मोहम्मद जी वाखाण करण आयो हां जे नबी जे सदके रब जहान चोड़ियो थई। असांजो अकीदो ईमान वा असांजो नबी सब खां मथे आ। चओ न सुभान अल्लाह। खुदा जो कसम तोखे के गलत समझायो आ। असांजो अकीदो ईमान आ त असांजे नबी जहिड़ो न दुनिया में थियो आ, न थींदो, न जायो, न जमंदो। असांजो मिठो मोहम्मद अरबी सभिनी खां शान में मथे आ। मुसलमानो पाक मोहम्मद अरबी सहन जो सरदार नबी, 1.25 लख नबियन जो सरदार, जंहिंजे हुस्न जे तके त चोॾीअ जो चंड भी शर्मिंदो थी पवे। आमना फरमाए थी जॾहिं मुंहिंजो सहणो मुंहिंजो दिलबर मोहम्मद अरबी जायो हो, हीजल फरमाए थी मां साईं जे चेहरे ॾे तक मुंहिंजी रड़ निकिरी वई। अल्लाह मां दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे पुट मोहम्मद अरबी जहिड़ो सोणो ज़िंदगी में अॼु ताईं मां ॾिठो न आहे। हिते तो हुज़ूर साईं जो चाचो अबू तालिब आयो, हुज़ूर साईं जे चेहरे खे ॾिठे उनजी बि दाह निकिरी वई। अल्लाह मां दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे भाइटे मोहम्मद अरबी जहिड़ो सोणो अॼु ताईं मां बि ॾिठो न आहे। एतिरे ते हुज़ूर जो ॾाढो अब्दुल मुतलिब साईं आयो, पाक नबीअ जे चेहरे खे ॾिठे उनजी बि रड़ निकिरी वई। अल्लाह अल्लाह मां दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे पोटे मोहम्मद अरबी जहिड़ो अॼु ताईं मां बि ॾिठो न आहे। एतिरे ते रब से फरमाए जिब्रील अची रब जलील चे वञ, ज़मीन जे तख्ते ते लही वञ। आमिना जी झोली में हिकिड़ो मोती ॾिनो अथमि जेको मुंहिंजे खज़ाने में हुयो ई हिकिड़ो, वञ तूं बि उन्हीअ जो दीदार करे आ। माॾे तवज्जो कयो। जिब्रील भी लही आयो। चओ न सुभान अल्लाह। हुज़ूर साईं जे चेहरे खे ॾिठई त जिब्रील जी भी रड़ निकिरी वई। क्या तो चवे कल्लब्तु मशारिकल अर्ज़ व मगारिबहा। खुदा जो कसम आ, ही आलिम हक जा आलिम जिन जे ॾिसण सां रब याद। खुश नसीब आयो जो अहिड़नि बुज़ुर्गनि खे हिते विहारे साईं मोहम्मद यूसुफ दीदार थो कराए, वरन माण्हू पंध करे बि इन्हनि नेकनि सालनि सां जड़ो, इन्हनि जी मोहब्बत में अचो। तॾहिं शाह साहब फरमाए थो हल त उन्हनि सां हल, बेटा ई थो चवे हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाणनि, उन्हनि सां न हल मत हली हाल विञाइनि। चए थो वेह त उन्हनि सां वेहो जेके वेही ॼाणनि, उन्हनि सां न वेहो मत वेही वक़्त विञाइनि। चए थो औरतुनि सां और जेके ओरे ॼाणनि, उन्हनि सां न और मत ओरींदे ओरे रहिजी वञे। चए थो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहो, जिन रिझायो अल्लाह तो न अचे तिन खे। खुदा जो कसम इन्हनि बुज़ुर्गनि अल्लाह वारनि रब खे रिझायो थी। अल्लाह उन्हनि जो शान मान मक़ाम मथे करे छॾियो आहे। तवज्जो कयो, हबीब किबरिया जी वाखाण थो कयां। जिब्रील अमीन ॾिसी करे छा थो चवे, दाह निकिरी वियसि। चवे थो कल्लब्तु मशारिकल अर्ज़ व मगारिबहा लम अरा अहदा हसन अजमल अकमल अतहर अतयब मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिब्रील अमीन भी जणो हीअं पे चवे ओ मुंहिंजा सोहणा मोहम्मद अरबी, मां त पूरी दुनिया जो चक्कर लगायम, मां त मशरिक भी ॾिठी, मां त मगरिब भी ॾिठी, मां त पूरी दुनिया जो सैर कयो, मां त आदम नबी भी ॾिठो, मां त यूसुफ नबी भी ॾिठो जंहिंजी दुनिया में हुस्न जी हाक हुई, पर मुंहिंजा सोहणा मोहम्मद अरबी तो जहिड़ो सोहणो अॼु ताईं मां ज़िंदगी में ॾिठो न आहे। तूं हसीन न आहे, तूं त हसीननि जो भी सरदार। तड़ी शायर चवे तो बनाई अल्लाह ने, मारे तवज्जो ना है तहां, बनाई अल्लाह ने क्या सूनी सूरत मोहम्मद की, हुई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। ये तो मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की।
ऐलान थींदो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सब नबी जन्नत ॾे वेंदा पर असांजे महबूब नबी ते कलमे पढ़ण वारनि जे लाइ ऐलान थींदो इन्हनि खे न बिहार जो इन्हनि खे न बिहार जो छॾियो इहे महबूब मोहम्मद जा दीवाना आहिनि कलमो पढ़ंदा वञनि जन्नत में दाख़िल थींदा वञनि वो शाइरा दुआ क़यामत में सोहणे नबी सां गॾु जन्नत में हलूं सब नथा ॻाल्हायो साईं महबूब जी शफात मिले हुजूर जो पाड़ो मिले ॿियो असांखे छा खपे मां अर्ज़ कयमि पाक नबी इमामुल अंबिया सोहणे अलीअ खे सॼो ॻाल्हि यादि विसरी वई मूंखे लॻे थो तव्हांजा ख्याल मटियल आहिनि पोइ मूंखे वाइस जो शौक़ु बि कोन्हे मां सॼी राति निंड न कई अथमि राति मां अहिड़े इलाइक़े में हुयुमि सॼी राति हिकदमि मच्छरनि तप वरी सुबुह जो साईं सां वाइदो हो त मतिलबु जुमे खां पहिरियों वाइदो हिते पहुतमि घिटी में फोन तवल साईं खणे वरी जॾहिं खयईं त जुमे खां पोइ जुमो अलाए काथे वाइदो थियल हो गाॾी भॼाए ज़बरदस्ती करे उन्हनि खां 2 बजे खां अॻु में फारिग थी मां अञा हिते खुतबे वारी बांग न थी मां पहुतो मत पुरानी यारी आहे यारनि सां यारी निभाइणी आहे पोइ अलाह शल क़यामत जे ॾिहाड़े बि यारनि सां ईअं गॾु जन्नत में दाख़िल करे आमीन त चओ न जिब्रील अमीन पाक मोहम्मद के ॾिसी ताहू थो करे तो सोहणो तो जहिड़ो सोहणो न ॼायो न ॼमंदो न आयो न ईंदो ए कादियानी कुत्ता था चवनि असांजो मिर्ज़ाई नबी आ जो थक हुजे नी कादियानी जाओ हे अखिन खां काणो अंधो असांजो मोहम्मद सहणो दाई हलीमा थी फरमाए जॾहिं मां पाक मोहम्मद अरबी के खणण आई हुअमि हुजूर जे घर आयमि अम्मा आमना जो दरवाज़ो खड़कायमि मोकल वठी अंदर जो आयमि त साईं बिस्तरे ते आराम में हा हीअं साईं जे चेहरे ते हीअं सफ़ेद चादर हुई अम्मा हलीमा फरमाए थी चादर मुबारक हीअं जो परे कम त साईं मुर्गिन पिया नबी मुर्गे त जन्नत जा दर खुली वञनि सुभान अल्लाह असांजे ॿार खे को हथ त विझे न तो रंभा रड़ियूं चीखां उहा उहा पाड़े वारनि जी निंड हराम साईं वारो कर मौलाना ॾिसेसि त सही नज़र लॻी वई आहे परेशान थी वेंदासीं मुंहिंजो महबूब मोहम्मद मुर्गे पियो अम्मा हलीमा फरमाए थी मां पाक मोहम्मद मीर जी मुर्ग ॾिठमि मुंहिंजे सीने में ठहकी वियो अॼु हिनखे छॾणो ई न अम्मा हलीमा फरमाए थी सोहणे मोहम्मद अरबी के खणी सीने सां लगायमि तवज्जो कयो हुजूर जो शान तो बयान कयाम शाहबाज कॉलोनी वारो घोटकी जा मुसलमानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो दाई हलीमा फरमाए थी साईं जो सीनो मुझे सीने सां लगो एकड़ो थन मुझो सालन जो सुकल उनी में खीर ईंदो ही न हो महबूब नबी जे सीने जी बरकत जे करे सुकल थन मो खीर नार करे हले पयो दाई हलीमा फरमाए थी बी बरकत साईं जे चपन ते चुमी दिनम बचपन वारी लोआब जो लगी तो मुझे चपन मो जिंदगी गुजरी वही खुशबू न वही दाई हलीमा फरमाए थी 3 नंबर ते 24 जी रात हुई मां रात जो पोतम चंद्र भी चमके पे अब हन छोकरे के उथारे छड़े मां अंधो मौलवी ना आया मां सब दिसंदो चुप करे वे 24 जी रात हुई चंद्र चमके पियो अम्मा हलीमा फरमाए थी आसमान वारे चंद्र दे तके साईं जे चेहरे दे तके मां चवा चंद्र के आसमान वारे चंद्र के जमीन वारे चंद्र सां भेट दिया दिसा हु सहणो आ कि न ही सहणो आ अम्मा हलीमा फरमाए थी आसमान वारे चंद्र दे तके मुके दाग नजर आया धब्बा नजर आया पर दिल भर जे चेहरे में जर्रे जो ऐब नजर ना आयो दाई हलीमा चंद्र दे तके साईं जे चेहरे दे तके एकड़ो शेर पढ़ी पर अरबी में पढ़ियो होंदई छो त अरबी बोली वारी ही पर उन शेर जो तर्जुमो शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह सिंधी बोली में तर्जुमो करे हिय जो जणो दाई हलीमा जणो हिय पे चवे चंद्र चोडियां रात जा भली तू 100 करी सिंगार पर पहुंचे न मुझे पिरिय खे तोड़े हिला करी 1000 तुझे सब जमार मुझे दिल बर जो दम हिकड़ो कुरान के भी चोणो पे वज़ुहा वल्लैली ज़ा सजा मा वद्दा का रब्बुक व मा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला जादे जो कुरान के खोले पढ़ंदे वींदे सोहणे महबूब मोहम्मद अरबी जी सारा ही सारा नदरी
मदीने जे मीर मिठे मुहम्मद जी वाखाण थो कया दिल ठरे तो सुभान अल्लाह चाहिए असा सोहणे मुहम्मद अरबी जा दीवाना जो सोहणो सोहणो हसीनो खुदा जो कसम जे घिटी ते पैर रखे तो घिटी खुशन में न मापे रस्ते ते हलन रस्तो खुशन में न मापे वा जमीन साईं जे पैरन के चुमी मुबारक दींदी ही मां भक्तन वारियां अम्मा आमना थी फरमा जडे मुजो साईं मुझे बतन में आयो अना जमीन जे तख्ते ते आयो न हो वणन जगो गुजरात वण झुकी मुखे सलाम कंदा हा जबल झुकी मुखे सलाम कंदा हा ही आवाज मुझे कनन में गूंजंदो बुशरा लकिया आमीना बुशरा लकिया आमीना अम्मा आमना थी फरमाए मां जबलन दे पहाड़न दे तके चवां थी शादियूं मुबारकूं था दियो ऐलान तो अचे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमीना अगन पोइन जो सरदार मिठो मुहम्मद अरबी तुझे पेट मुबारक में आयो आ रब तो के बड़े शान मान वारो बनायो आ यो नबी मुहम्मद अचे तो जमीन ते पाद में तो सजी दुनिया को पोथो अचे पर सब इन जो शान सब खां अग में करे छड़ियो वो मुहम्मद असा के मिलियो आ जो सब को शान में मान में मर्तबे में मकाम में मथे पर अबू जहल चंड्रो हो निभागो हो श्याणा चौदान चंड्रो बार पींघे में पधरो न मनी जिद्दी हो अल्लाह जिद का बचो जिद छड़े पोतो जो रंग जीवियो वडो तुफेल मक्के जे शहर में पोतो वडो सरदार हो नवाब अबू जहल वट पोतो अबू जहल जो गाल बुध यार मुझो मेहमान आ के न मुहम्मद अरबी जो मेहमान जैसे मां तुझो मेहमान जे बाहू तो बधाई मक्के पाक रे काबे दे न वंजाई नऊज बिल्लाह ते मुहम्मद नाले एकड़ो नबी पैदा थियो आ जो वडो जादूगर आ जेको उनके दिसंदो आ उनको घर विसरी विंदो आ बच्चा विसरी विंदा आइन उन मुहम्मद ते कलमो पड़ी मुसलमान थी विंदो आ उन सरदार जो मान विंदो हो रब तुझे नाले ता सदके वणा जेते राजी थे तो त मिठे मुहम्मद जे कदमन में झुकाए कलमे जी दौलत सा नवाजे तू छड़ी तो फेल रात जो बिस्तरे ते सुम्यो सुबह जो दिमाग कम छड़ी जेड़े रस्ते खां अबू जहल झलियो वो रस्तो वठी बैतुल्लाह जे चौक ते पहुतो सोहणो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह जी नमाज पढ़ी सूरत यासीन प्या पढ़न चाहता पढ़न यासीन वल कुरआनिल हकीम सुभान अल्लाह न था के तो फेल जे अखिन मां पानी पे वहे ज़ारो ज़ार लोई मुझे साईं जे पैरन में किरी पे चवे तो सोना ज्यादा कुरान न पढ़जो मत मुझो अंदर न फाटी पवे अग में कलमो पढ़ाए न सोहणे जो मुखे सबक दियो मुसलमानों कलमे वारो जो जिद कडी बुग़्ज़ कडी हसद कडी दीन जे वेजो इंदो हक जी गाल के बुधंदो अल्लाह उनके हक सा माला माल कंदो बई जहान उन जा सोना करे छडींदो अबू जहल भी साईं दे आयो तवा पंजो को भी सहाबी जंग दे मोकलियो तवा जे सलामन ते को भी जानवर चे मा कलमो पढ़नम साईं फरमाए अली फरमाए जी मुजा दिलबर नबी फरमाए पुत्र जल्दी कर जंग दे वन जेको भी जानवर मिले मां मुहम्मद जा सलाम भी देस न्यापो भी देस हुजूर तोखे घुराए तो अचे उन जी मर्जी न अचे उन जी मर्जी तू सलाम दई मोटी अचा चो न सुभान अल्लाह सोहणो अली अग में घर वयो तलवार खणी कुल्हे ते रखी साहबा चवंदा साईं तवा त कासिर बणजी था वणो पैगाम खणी था वणो तलवार छो खई थव फरमाए तलवार इन्हीं जे करे खई थम जंग जो जानवर मत हुजूर जे फैसले के ठोकराए पो मां अली इन के जंग में दिसी न सकंदम सीसी धड़को धार करे मोटंदो मां चो अली अली या ॻाल्हायो न था चो अली अली या शेर जली जो हक जो वली असा मुसलमानन जो अली इमाम आ जेको अली के न मने जो वडो बेईमान आ जो अली असा जो इमाम अली असा जो रहबर अली असा जो अगवान अली असा जो पेशवा अली असा जे रूह जी राहत जो मिठे मुहम्मद जो यार भी मदीने जे मीर जो न्याणो भी आ जेके महबूबन सडे पंजी न्याणी जो संग दिनो वो अली पाक नबी जो प्यारो यार अली तलवार कुल्हे ते खई वने तो चे मां जंग में वना तो मत शियो न कई त मुंडी लाई मानू तोखे भुलाईंदा ए जमात वारा न मनीदा अली के हे देवबंदी न मनीदा है खुदा जो कसम सा अली जा नौकर अली के न मनो हा त सा मथे ते पटको न बदो हा अली के न मनो हा त दाढ़ी न रखो आ तो मुझे मुर्शिद अली के दाढ़ी सा डाढो प्यार हो
दाढ़ी मुबारक एडी वडी जो सीनो मुबारक लिखल होंदो हो दुश्मन दिसी दहल जी किरी पौंदा जो अली जे सीने में कुरान हो त बच्चन जे सीनन में भी कुरान हो अज जुबानी अली अली जे नारे हरण वारन जा सीना कुरान को खाली कुरान वारन जी नफरत दिल में भरी पई थनी अली जो दीवानो ना है अली जे दीवाने वट कुरान होंदो मुझो मुर्शिद अली कुरान जो हाफिज बच्चा कुरान जा हाफिज कारी चोंदा ने भिद एरे ते विंदिया हसन हुसैन कुरान जा परवाना दीवाना हातमा फातिमा तु सहरा जका सोने अली जी रानी नबी जी न्याणी घोटकी वारा ही चक्की थी हलाए पड़े थी अर रहमानु अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अटो थी गोहे पड़े थी यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन हुसैन से जो झूलो थी झुलाए जुबान बंदनाए हाथी पड़े या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अमिल कुस्मिलहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला जो यो घराणो शान वारो जो हसन हुसैन शान वारो जो मुर्शिद अली शान वारो इनके मञण वारा भी तो बख्तन वारा है वो मां छो न चवा अफजल है कुल जहां से कौन है सुभान अल्लाह खत्म थी अफजल है कुल जहां से घराना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का चाहे तो एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर ये चवंदा आहिनि हुसैन खे न मञींदा आहिनि साईं जे मदरसे वञो साईं खुदा जो कसम तो के होते नंढा मासूम बार तो के कुरान जा हाफिज कारी नजर ईंदा हसन हुसैन के कुरान सा मोहब्बत असां भी पंजन बच्चन के कुरान सा मोहब्बत ॾियारी आ महकड़ी जगह ते हाने मदरसे जो जलसो हो दस्तार जो जलसो हो नवाब शाह जे पासे दे मौते रात जो देर सा पहुतम मुके चोसे दस्तार जो टाइम आ तमा तमाम बड़ी देर करे छड़ी मतो दस्तार करायो मा इंशाल्लाह पहुंची विन सफर तमाम मडो आ मा तकरीबन देर सा रात जो 12 का पहुतम मुके चोसे दस्तार त थी वई आ पर छोकरन जी असा मथे ते खुमार पोशी कराई कोने उहा तमा के कराणी आ मा हिया डिठम त छोकरू न्याणियूं नंढियूं नंढियूं मासूम मा तो दे खबर हे कुरान मजीद पढ़ियल हिन मुखे चयोसी हाफिज आणियूं हिन मां जो हित मासूमन कैदो भी पढ़ियल न हूंदियूं मुखे चयोसी भली तव्हां इन्हनि खां इम्तिहान वठो नंढड़े में नंढी हिकिड़ी छोकिरी ही ओ घोटकी वारा मां उनखे चमंदी हाणे ॿुधाए मूंखे कुरान शरीफ़ मूंखे चयोसीं पुछो जाथो पुछो त मां पढ़ां मूंखे चयोसीं पुछो मां तो जाथो दिलि घुरे पढ़ो नंढी चवण लॻी न सही इम्तिहान तव्हां था वठो त कुर्बान वञा तव्हां पोइ मां खां पुछा कयो मां चयुमि अदी मूंखे महिरबानी करे मुज़म्मिल त ॿुधाए नंढी शुरू थी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अमिल कुस्मिलहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला माण्हू असां ते कावड़िया वेठा आहिनि जिन्हनि मुल्हनि मुल्क विञायो आहे असांजी आलमन बुजुर्गनि महिनत करे तव्हांजी मासूम न्याणियूं बि क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं करे ॾिनियूं हसन हुसैन खे क़ुरान सां मुहब्बत आहे नंढड़ा आहिनि ॿई शहज़ादा मासूम वेठा आहिनि हसन फरमाए थो अता मंझंदि जो टाइम आहे निंड बि ज़रूरी आहे सिहत जे लाइ पर अदा तूं माॾे मुंहुं करे सुम्हां तोॾे मुंहुं करे सुम्हां अदा हसन तू कुरान पढ़ त मां ॿुधां मां पढ़ां त तू ॿुध जीअं पढ़ंदे पढ़ंदे असां ॿिन्हिनि खे निंड अची वञे ओ पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वञे जॾहिं क़यामत में दफ़्तर असांजो खुले त असांजे खाते ते हुजे त क़ुरान ई क़ुरान असां वारा छोरा निंड में बि गारियूं छो त जहिड़ो घरों सबक़ मिलंदो त ॿार ओढ़ो यादि जो अबो जो मोतबर गारेला त पुट बि ओढ़ो थींदो न
मेहनत कयो औलाद के कुरान पढ़ायो मदरसन में छड़ियो आलिम बनायो ने हाफिज कारी बनायो तो मां दोस्तन के चोंदो अल्लाह तो के 4 बच्चा पुत्र दिना है हिकड़ो तो मदरसे में छड़े दे मन क़यामत में तुझे ला निजात जो जरियो बणजी पवन चौन सुभान अल्लाह बच्चन के कुरान पढ़ाइबो तवज्जो कयो मुझो मौजू सागी जगह ते मोटी थो अचा सोहणो अली शेरे जली हक जो वली जिए जो झंग में वियो त झंग जो सरदार शींह सुतो पियो मां तहां का पुछा तो क्या अल्लाह त करे खैर असा के रस्ते में गिद्दड़ मिले भी दाहू निकरी असा एड़ा दिले हाने रस्ते में वणो पे असा झंग में ओडे अवायो केड़ो इलाको काशे में काशे जो इलाको हेडे खुरदार जे वेजो ही ब गिद्दड़ निकता त कार में मासा हमरा बैठो ही छिरक पे भरे जैसे मरी व्यासे अड़े मतो गिद्दड़ जैसे खाई दो मतो चरिया कार में नहीं दो बंद बैठा हूं असा गिद्दड़ खोटरी देऊ चो अली अली आ सुभान अल्लाह जी जो झंग में पहुंचो त शींह सुतो पयो हो साईं जो बयान थे दुआ भी साईं जन जी थे बटरे मिनट हला दिल सा मोकला साईं शफी के एड़ा बुजुर्ग असांजा अल्लाह जा वली तहां जे घोट की जिले में था चओ न सुभान अल्लाह कुरान आलिम बुजुर्गन जी निशानी चओ न सुभान अल्लाह बहरहाल सोहणो अली जी जो जंग में पहुतो त शींह जी जंग के पकड़े जंग के पकड़े वठी ही घुमाए 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 5 मिनटन का पो हेठ उछले त शींह जो दिमाग कम छडे वियो असा के को भाकुर पाए घोट की माथेले चौक ते फेराए फेराए ही उछलींदो न दिमाग 8 मिनट तक कम न शींह चो वन सरदार त माया पर मुखो वठी कन्या का बी बलाए जने दिमाग टिकाणे ते आसी अखियुन जो खुलेस छो तो उन जी इंसान ते अख बुडे न पई हे कावर जी पियो चंबा सिधा करे गजगार कई सोहणे अली दे हमले जो इरादो कई हमले जो इरादो कई त मुझे मुर्शिद अली तलवार म्यान मा कडी करे हकल दे जो सलाम अंत असदुल बर्री व अना असदुल्लाह कोने सुभान अल्लाह तहां मां के लगे तो तहां जी गारंटी पूरी थी सुभान अल्लाह ओ शींह तो के झंग जी सरदारी ते नाजा मुखे मिठे मोहम्मद जी गुलामी ते नाजा तू झंग जो शेर आ त मां अल्लाह जो शेर आया तुझो मूसा मुकाबलो न थी दो अचे तो शींह जी जान में कप कपी पैजी वई डकणी पैजी वई सोनो अली इशारो करे चवे तो ओ शींह मां तोखे मारण ना आयो मां तोखे कत्ल करण ना आयो मां तो तोडे मिठड़े मोहम्मद करीम जा सलाम भी खणी आयो त न्यापो भी खणी आयो मुझे मिठड़े नबी तोखे घुरायो अचे तुजी मर्जी ना अचे तुजी मर्जी मां हे अली अगियो शींह पोयो ही पुछ लटकाइंदो सोहणे अली जे कढ लगी जी जो पहुतो नबी से वट सोहणो अली पहुतो त शींह भी पोयो अबू जल जो से मान मनी दम नबी से फरे छो जैसे न मान मनी दम छो बाबा न मनी दे शींह आयो आ जैसे शींह पान न आयो आ अली जे हथ में तलवार आ मौत जे भव खोटडी आयो आ नबी से फरमाए चरिया शींह पोयो आ अली अगियो आ के बिरड़ में भजी वनिया लिकी वनिया जैसे मान मनी दम न कुरान बुधाए ने हदीस बुधाए ने नबी जो शान बुधाए ने जिद्दी होंदो न मजाल मने मुल्ला भली चवे वासा न मन पो घेरो कबर में त खबर पवे अल्लाह जो कसम खणी मा चौंदो हां असा देवबंदन वट होंदो त कुरान या मदीने वाले मोहम्मद जो फरमान होंदो चो न सुभान अल्लाह ए देवबंदी आलिम जी स्टेज ते बैठा हन इनन जो दीदार कर रग रग ठरी पवे मां छो न चवां दिल पर दियो बंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई मुवहिद गाल है न बाकिन ते मयार कानी कोने मजो तहां में दिल पर दियो बंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई चथो बुधो बुधो कुरान हदीस जोर जी मेंदी नाहे बुधो तो सही न हो था चवन न बुधजो न वंजो छो तो उनके पक्का जे इडे वींदा त इनन जे पेरन जा पीटा भी नजर नहीं इंदा खोले कुरान दिखारी
असां वटि खोटो सौदो कोन्हे, सच्चो सौदो क़ुरान वारो आहे। ॿुध त सही, चए थो ॿुधो ॿुधो क़ुरान हदीस ज़ोर जी मेंदी नाहे, हक़ ऐं नाहक़ पधरो थींदो क़ुरान ॿुधण सां आहे। रहमत जो थो मींहुं वसे है, रहमत जो थो मींहुं वसे, इहो वंडो विरहाइणो आया थई, दिल पर दियो बंद आलिम अॼु क़ुरान ॿुधाइणो आया थई। साईं पीरन खे न मञीदा आहिनि, कसम थो अलाह जो असां न मञीदा आहियूं, असां वलियनि जा नौकर।